Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Bismillahirrahmanirrahim. Allahu ahad Allahu samad. Lam yalid walam yulad walam yakul lahu kufuwan ahad. Bismillahirrahmanirrahim. Sadaqallahul azim. Sadaqallahu rasulul kareem. La ilaha. मौजूद असांजे प्राइमरी मेन स्कूल जो हेडमास्टर साहब साईं अल्ताफ़ अली जो ख़ासि करे आऊं शुक्रगुज़ार आहियां अदा मुनीर वारनि जो अदा रियाज़ वारनि जो ऐं महिमान ख़ासि असांजो पीर गुलाम सिंह शाह जिन जूं वॾियूं महिनतुनि कावशुनि हर जॻह ते अवां जिते बि ॾिसंदा त उते साईं गुलाम सिंह पीर ई नज़र ईंदो अव्हांखे। अॼु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान जो ठहिराउ 23 मार्च 1940 ते मुस्लिम लीग लाहौर जे शहर में तारीख़ी ठहिराउ बहाल कयो जेको पाकिस्तान जे ठहिराउ जे नाले सां मशहूरु आहे। उन ठहिराउ में ॼाणियल आहे त को बि आइनी खाको जेको हेठी बुनियादी उसूलनि ते बदल न हूंदो उहो मुल्क में हुजे हली न सघंदो ऐं मुस्लमान उनखे हरगिज़ क़बूल न कंदा। जाग्राफियाई हिक ॿिए सां ॻंढियल इकाइयुनि जी हदूं क़ाइमु करे उन्हनि खे जुदा इलाइक़नि में विरायो वञे ऐं उन्हनि एराज़ियुनि में जिते मुस्लमाननि जी घणाई आहे जहिड़ो कि हिंदुस्तान जे उत्तर ओलह ओभर वारो भाङो उन्हनि खे आज़ाद मुमलकतनि जी हैसियत सां हिक ॿिए सां जे आइन में अक़लियती यानी थोराई वारो ई आबादी जे मज़हबी सकावती माशी सियासी इंतिज़ामी ऐं ॿियनि हक़नि ऐं मुफ़ादनि जे मुनासिब मुसर ऐं लाज़मी ज़मानत ॾिनल हुजे। आज़ादी 14 अगस्त 1947 ते लॉर्ड माउंट बेटन 1947 वारे हिंदुस्तान जी आज़ादी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु 23 मार्च करारदाद पाकिस्तान जो ॾींहुं आहे ऐं वॾे में वॾो पाकिस्तान जी तारीख़ में ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते करारदाद पास कई वई त मुस्लमान मुल्क उहे आज़ादु आहिनि ऐं उन आहे उन में चाहे पाकिस्तान में चाहे या कोकड़ी हुजनि या ईसाई हुजनि या हुजनि पंहिंजो बुनियादी हक़नि ते ॾिनो वेंदो। पाक सरज़मीन हिकु मुस्लमान रियासत आहे जंहिंजे महिनतुनि सां वॾी क़ुर्बानीनि खां पोइ ही पाकिस्तान आज़ादु थियो आहे। दोस्तो अॼु को 23 मार्च असांजे शहीदनि जो ॾींहुं आहे जे पाकिस्तान जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾिनो त अॼु 23 मार्च ते असां पाक फ़ौज खे आजाणू ॾियूं पिया। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जिंगशई मेन सिटी जंहिंजे हेडमास्टर अल्ताफ़ अहमद अली जे थ्रू ही प्रोग्राम रखियो वियो आहे। पाकिस्तान खे सलामी ॾिनी वई आहे। त हिकिड़ो नारे जो जवाबु ॾियो पाकिस्तान पाक सरज़मीन पाकिस्तान का मतलब क्या त ही अॼु 23 मार्च ते असीं उन्हनि पाकिस्तान जे गद्दारनि खे इहो पैगाम था ॾियूं त पाक सरज़मीन दुनिया जो वॾे में वॾो ऐं पाक सरज़मीन मुल्क आहे ऐं अलाह साईं हुज़ूर साईं जो प्यारे में प्यारो मुल्क आहे त उनखे चाहे इंडिया हुजे चाहे अमेरिका जी रियासत हुजे या दुश्मन मुल्क हुजनि पाकिस्तान उहो नथा लोॾे सघनि। असां हिते खे ॿुधाइण था चाहियूं त उहो मुस्लमाननि जे ख़िलाफ़ जेको क़त्ल ऐं जेका साज़िश करे पियो उहा Audio Jungle.